अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां एक तमाम ज़बरदस्त अपॉर्चुनिटीज़ खणी आया हूँ उन्हनि शागिर्दनि जे लाइ जिन्हनि जी मैट्रिक कंप्लीट थी वई आहे या उन्हनि मैट्रिक कंप्लीट कई आहे। त ही 3 साल डिप्लोमा प्रोग्राम आहे जेको सुपार्को जे तरफ़ां अनाउंस कयो वियो आहे मैट्रिक जे कैंडिडेट जे लाइ, जंहिंमें तव्हांखे 3 साल जी डिप्लोमा कराए ऐं उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो जॉब ऑफर कंदा। ती डिप्लोमा आहे टेक्निकल जेको बोर्ड हूंदो आहे कराची टेक्निकल एजुकेशन बोर्ड में तव्हांजी डिप्लोमा थींदी आफ्टर द मैट्रिक ऐं उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो तव्हांखे जॉब मिलंदी। त हिन जी एलिजिबिलिटी जी ॻाल्हि कयूं त जंहिंजी मैट्रिकुलेशन साइंस ग्रुप ओनली, जिन्हनि बि साइंस ग्रुप में मैट्रिक पास कई आहे विथ 70% मार्क्स, 70% मार्क्स विथ मिनिमम 68 इन 9th क्लास, जिन्हनि जी मैट्रिक जी रिज़ल्ट रहियल आहे ऐं उन्हनि जी 9th जी रिज़ल्ट आहे त 68% ते मार्क्स ते अगरि उन्हनि जी 9th में आहे त उहो अप्लाई करे सघनि था। तव्हांजी अञा मैट्रिक जी रिज़ल्ट अनाउंस थी आहे पर तव्हांजी जेकर 9th में 68% मार्क्स आहिनि त तव्हां अप्लाई करे सघो था। एज जी जेका रिस्ट्रिक्शन आहे त जेके 2007 ऐं 2009 जे विच में जंहिंजी डेट ऑफ बर्थ आहे त उहे अप्लाई करे सघनि था। फिटनेस मेडिकली फिट हुजे, ओनली पाकिस्तान नेशनल हुजे ऐं मैरिटल स्टेटस हुनजो अनमेरिड हुजे। उन खां अलावा हाणे हिन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे ऑनलाइन अप्लाई करिणो पवंदो, जंहिंजो URL आहे siwt.smartcareers.pk। त असां हलो था ॾिसूं था हिन में कीअं अप्लाई कबो। हीअ असां अची वियासीं क्रोम ब्राउज़र ते। हाणे असां लिखंदासीं जेको URL ॾिनल हो siwt.smartcareers.pk, त हीअ असां वटि अची वियो। हिन ते जीअं ई असां क्लिक कंदासीं हीअ सो वेबसाइट ओपन थी वई ऐं हीअ हुन में साॻियो ई 3 ईयर डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियर, हीअ एसोसिएट इंजीनियर आहे ऐं हुनजी ही पूरी कंप्लीट डिटेल ॾिनल आहे तव्हांखे। हिते ही साइलेंट फीचर्स वग़ैरह क्वालिफिकेशन जेका मूं तव्हांखे ॿुधाई ही सॼो तव्हांखे डिटेल में ॿुधायल आहे। ऐं अप्लाई करण जे लाइ हिते तव्हां अप्लाई नाउ ते क्लिक कंदा। जीअं ई अप्लाई नाउ ते क्लिक कयोसीं त सभिनी खां पहिरियां तव्हांखे हिते रजिस्टर हेयर ते रजिस्टर थियणो आहे। ही एप्लीकेशन रजिस्ट्रेशन आहे। सभिनी खां पहिरियां तव्हांखे नेम ॾियणो आहे, ईमेल ॾियणी आहे, पासवर्ड ॾियणो आहे, कंफर्म पासवर्ड करिणो आहे। त अगरि तव्हांजी ईमेल न आहे थियल त तव्हां सिंपली पंहिंजी हिकिड़ी ईमेल क्रिएट करे ऐं पोइ हिते अची अप्लाई कंदा। हिते मथे असां पंहिंजो नेम ईमेल लिखी ऐं पासवर्ड क्रिएट कयोसीं ऐं हिते असां साइन अप हेयर ते क्लिक कंदासीं। ही ॾिसो असांजो अची वियो। हाणे असांखे वेरिफिकेशन जे लाइ ईमेल ते वञिणो पवंदो ऐं उते जेको कोड आयो आहे उहो हिते लिखणो पवंदो ऐं अकाउंट वेरीफाई करिणो पवंदो। ही ॾिसो जीअं असां ईमेल ओपन कई सभिनी खां पहिरियां ई मथे पहिरियां असांखे वेरीफाई ईमेल एड्रेस अची चुकी आहे। असां हिन ते क्लिक कंदासीं ऐं ही वेरीफाई ईमेल एड्रेस कंदासीं। हाणे ॾिसो जीअं ई असां वेरीफाई कई त डायरेक्ट असांखे अकाउंट ओपन करण जी ज़रूरत न पई ऐं डायरेक्ट असांखे हिन ते खणी आयो। सभिनी खां पहिरियां तव्हांखे टेस्ट लोकेशन सिलेक्ट करणी आहे। जेके सिंध वारा आहिनि उहे कराची सिलेक्ट कनि। उन खां पोइ तव्हांखे पर्सनल इंफॉर्मेशन ॾियणी आहे। ही तव्हां कराची सिलेक्ट करे ऐं नेक्स्ट ते वञी तव्हां जेको आहे सो पंहिंजी पर्सनल इंफॉर्मेशन ॾींदा। पर्सनल इंफॉर्मेशन में तव्हांखे नेम, फादर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, तव्हांजो जेको बेफाम नंबर आहे, पोस्टल एड्रेस, परमानेंट एड्रेस, मोबाइल नंबर, लैंडलाइन नंबर ऐं तव्हांखे हिते पंहिंजी पिक्चर अपलोड करणी आहे। उन खां पोइ नेक्स्ट वेंदव। ही सॼो तव्हां फिल करे तव्हां पोइ नेक्स्ट वेंदव। तव्हां पंहिंजी रिज़ल्ट जी अगरि तव्हांजी मैट्रिकुलेशन जी रिज़ल्ट अची वई आहे तव्हां उहा लिखंदव। अगरि न आई आहे तव्हां रिज़ल्ट अवेटेड लिखी करे ऐं 9th जी तव्हां पंहिंजी मार्क्स अपलोड कंदव। एकेडमिक क्वालिफिकेशन तव्हांजी जेका SSC आहे या O लेवल आहे, A लेवल आहे, उहा अपलोड कंदव ऐं एक्नॉलेजमेंट में हूंदो तव्हां जेको आहे सो जेका इंफॉर्मेशन ॾिनी आहे उहा सही आहे, उहा करे तव्हां पंहिंजो फॉर्म फिल करे सघो था। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। त ही तमामु ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे। इन में अप्लाई कनि जेके बि मैट्रिक पास कैंडिडेट आहिनि या जिन्हनि जे रिज़ल्ट अञा अचिणो आहे, जिन्हनि हिन साल मैट्रिक पास कयो आहे, त उन्हनि जे लाइ तमामु ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।